बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 14 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे कंप्यूटर जी आतम कहाणी। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, उन खां पोइ सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उनखे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी कीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे कंप्यूटर माना ॻणप जी मशीन। लफ़्ज़ आहे हाणोकी माना मौजूदा। लफ़्ज़ आहे खला माना पोलार। लफ़्ज़ आहे इनपुट माना वठणु। लफ़्ज़ आहे प्रोसेस माना अमल में आणणु। लफ़्ज़ आहे मूजिब माना मुताबिक़। लफ़्ज़ आहे मुहैया माना फ़रहम करणु। लफ़्ज़ आहे लागू माना वाजिब या लाॻापो रखंदड़। लफ़्ज़ आहे जोड़ जक माना सटाव या बनावत। लफ़्ज़ आहे रियाज़ीदान माना हिसाबनि जो माहिर। लफ़्ज़ आहे सदी माना 100 साल। लफ़्ज़ आहे मुख्य माना अहम। लफ़्ज़ आहे आउटपुट माना ॾियणु। लफ़्ज़ आहे जिस्म माना बदन। लफ़्ज़ आहे स्क्रीन माना पर्दो। लफ़्ज़ आहे मालूमात माना ॼाण। लफ़्ज़ आहे लाभ माना फ़ाइदो। लफ़्ज़ आहे हैरत माना अचरज। लफ़्ज़ आहे मालूमात माना ॼाण। लफ़्ज़ आहे प्रिंटर माना छापींदड़। लफ़्ज़ आहे ऑपरेटर माना हलाईंदड़। लफ़्ज़ आहे ईमेल माना बरक़ी ख़त। लफ़्ज़ आहे सटाव माना जोड़ जक या तरतीब ठाहे रखणु। लफ़्ज़ आहे ईजाद करणु माना पहिरियों भेरो ठाहिणु। लफ़्ज़ आहे तरक़ी याफ़्ता माना तरक़ी कयल। लफ़्ज़ आहे माइक्रो माना नंढड़ा। लफ़्ज़ आहे फ़ॉन्ट माना नमूना। लफ़्ज़ आहे शुरुआत माना इब्तिदा। लफ़्ज़ आहे लुग़त माना डिक्शनरी। मश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, कंप्यूटर जी ईजाद कॾहिं ऐं कंहिं कई? जवाब, कंप्यूटर जी ईजाद 1642 ईस्वीअ में फ्रांस जे साइंसदान ब्लेज़ पास्कल कई। सवाल नंबर ॿियो, कंप्यूटर कहिड़नि मुख्य उसूलनि वसीले कमु करे थो? जवाब, कंप्यूटर ॿिनि मुख्य उसूलनि वसीले कमु करे थो, जेकी ही आहिनि इनपुट ऐं आउटपुट। सवाल नंबर टियों, कंप्यूटर जा मुखिया केतिरा क़िस्म थियनि था? जवाब, कंप्यूटर जा मुखिया 3 क़िस्म आहिनि: मेन फ्रेम, मिनी फ्रेम ऐं माइक्रो कंप्यूटर। सवाल नंबर चौथों, सिंधी ॿोलीअ जी तरक़ीअ लाइ कंप्यूटर वसीले कहिड़ियूं कोशिशूं वरतियूं वयूं आहिनि? जवाब, सिंधी ॿोलीअ जी तरक़ी लाइ कंप्यूटर में सिंधी इंस्टॉल कई वई आहे। सिंधी कीबोर्ड तरतीब ॾिनो वियो आहे। इंटरनेट ते सिंधी मवादु ॾेई सघिजे थो। वेबसाइटनि ते क़ुरान पाक जो सिंधी में तर्जुमो, शाह जो रिसालो, लुग़त, अख़बारूं ऐं रिसाला वग़ैरह पिणु पढ़ी सघिजनि था। जीम, कंप्यूटर जे हिसनि जूं तस्वीरूं ॾिसी नाला लिखो। ही हिसा आहिनि, हाणे हिननि जा नाला लिखंदासीं। माउस, कीबोर्ड, मॉनिटर, CPU। दाल, ॿारो पंहिंजी आतम कहाणी लिखी ॿुधायो। जी दोस्तों, हाणे फ़र्ज़ी कहाणी ठाहींदासीं। जवाब, मुंहिंजो नालो हमज़ा अली आहे।
मां ज़ात जो भुट्टो आहियां। हैदराबाद शहर जे लतीफ़ाबाद नंबर 4 जे इलाइक़े में रहंदो आहियां। मुंहिंजी उमिरि 9 साल आहे। अम्मा मूंखे प्यार मां राणो कोठींदी आहे। मां नमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो आहियां। लिखण पढ़ण खां बि कोन कीॿाईंदो आहियां। वॾनि जो चयो मञींदो आहियां। पंहिंजे भाउ ऐं भेनरनि सां प्यार कंदो आहियां ऐं मां पंहिंजे ॾाॾे जी बि ख़िदमत कंदो आहियां ऐं घर जा ॿाहिरि जा कमकार बि कंदो आहियां। मां कंप्यूटर हलाइण बि सिखंदो आहियां। मुंहिंजो पीउ कंप्यूटर ते तइमीराती नक्शा ठाहींदो आहे। मां बि वॾो थी साॻियो कमु कंदुसि इंशा अल्लाह ताला। हे कंप्यूटर खां सवाइ अव्हीं रेडियो टीवी ऐं मोबाइल तां सोशल मीडिया ज़रिए कहिड़ी ॼाण हासिल कंदा आहियो, तंहिं बाबति ॿुधायो। जवाब: असां मोबाइल ऐं सोशल मीडिया ज़रिए को बि वाक़ियो थींदो आहे त उन जी मालूमात हासिल कंदा आहियूं। इन खां अलावा ॿिया मालूमाती मज़ाहिया ऐं मज़हबी क्लिप ॾिसंदा आहियूं, जिन जे करे असांजी ॼाण में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो आहे। ज़े उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां अचे ऐं उन जो लाॻापो जुमिले जे ॿियनि लफ़्ज़नि सां ॾेखारे, तंहिंखे हरफ़ जर चइबो आहे। जीअं जमाल हुन खां किताब वरितो। अव्हीं अहिड़ा के ॿिया जुमिला ठाहे ॾेखारियो जिन में हरफ़ जर कमु आंदल हुजे। जी दोस्तो, हाणे हरफ़ जर जा जुमिला ठाहींदासीं। जवाब: जुमिलो नंबर पहिरियों, अॼु खां अॻु खलूं लिबास तौरु कमु ईंदियूं हुयूं। खां जेको आहे हरफ़ जर आहे हिते। जुमिलो ॿियो, हेठियां खां मथां ॾांहुं वञिबो त थधि महसूसु थींदी। खां हिते हरफ़ जर आहे। उन खां पोइ टियों जुमिलो आहे, फैसल सोहिल खां नंढो आहे। खां हिते जेको सो हरफ़ जर आहे। नंबर जुमिलो चौथों, हिन खे कंहिं मारियो। खे जेको सो आहे हिते हरफ़ जर आहे। उन खां पोइ पंजो जुमिलो आहे ऐं आख़िरी जुमिलो, मूं तोखे ॾिठो आहे। खे हरफ़ जर आहे।